मजबूरी जो मसलो असा जे नक ते मेर आ कासिम। इहा मेर लहरी आ ज़फर। दादन के पतो आ त कासिम करन ता। डॉक्टर सतार जी एनसी कटाइण ते पुलिस फेरा दिना आहिनि कासिम। मालूम आहे असांजे घर ब भेरा आई आ पर मोटी वई आ। तो भी सूबेदार मुझे भा जो दोस्त आ, इन करे मुड़ी वियो आ। दबा पियो सुन त कदम खणी सघे थो। कदम खयां त छा थी पवंदो? छा थी पवंदो? गिरफ्तारी खां कोन लहराइबो ई सन। असीं हक़ ते आहियूं, नाहक ते न आहियूं। हेॾो हिन पासे ॾो। हाय रे, अचनि किथों था? ओभर खां कासिम, ओभर खां था अचनि। ओभर ऐं ॾखण जी कुंड थी लॻे। छा चोस त करंट विचड़ेस ज़फर। परवेज़ खान जा माण्हू हूंदा। केर बि हुजनि ज़फर नाड़ थी वेंदा नाड़। मां पोयां फ्री थो अचां। तव्हां ध्यानु पाण ॾे कयो फायर वसीले। कासिम ज़फर हिकिड़ो इहो तंद थी वियो कासिम। ई सन तंद गोलीअ जी स्पीड में भॼी वियो। जेकॾहिं ॿीहर आयो न त भला तो थी वेंदो। हिकु न हूंदो ज़फर। परवेज़ खान झेड़े जे लाइ हिकु माण्हू मोकिलींदो न। मञण जहिड़ी ॻाल्हि ई न आहे। मूंखे त हिकु नज़र आयो कासिम। कासिम करन था खारे या मारे। न न न रो मुझी मिसड़ी थी न रो। ए तू अकेली थोड़ी है। आऊं तो संग दया न न एडा बूढ़ा न गाड़ मुझी रानी। दस मां तुझो बिलो कराया थी आ ऐ खुश थी वेंदी है। मां खुदकुशी करना। ओ मां ॾिसो खुदकुशी न न न न न न खुदकुशी न मुझी मिसड़ी खुदकुशी न। कंदस मां खुदकुशी जंजाल में जीण का बेहतर आ त मां खुदकुशी कया। भले हाणे ही वेचारी खुदकुशी थी करे मां भी तो के छड्या न। कासिम इंदो ऐं कड़कंदो त तुंहिंजा कलवड़ाई फिरी वेंदई। हा खुदकुशी थी करे ऐं का तू हिते मुफ्त में आई आहीं छा? वरी न खण जा इहो नालो। मां गनीमत न आहियां त तोखे जिते वणे या जैसा वणे उते दी। जेकॾहिं हिन घर जी इज्जत ऐं मर्तबे जो ज़रो भी ख्याल अथई न त अहिड़ो को भी कदम न खणंदी। खुदा जी कुदरत हाणे ही गूंगी साबी ॻाल्हाए थी। मां न गूंगी आहियां न ही बोड़ी आहियां। ॾिस जाए करे ॾेखारींदी जाए। ओ ज़फर कासिम कना इल्म जबल जमादार नुमा इंतजार टियरे बबू लाकब खाली से जू कब पुलिस
लॻे थो हिन मिसड़ी जे पीउ जेका आहे न फरियाद दाख़िल कई आहे। ऐं छा कंदी पुलिस असांखे ॾिसांसि थी हाणे आऊं। छो आया आहियो? कासिम ऐं ज़फर ॿाहिरि अचनि, न त हाणे असां अंदरि काहे पवंदासीं। साहब पुछोनि छो था, काहे पवनि? उते साहब जी वठ वठां लॻी पई आहे ऐं तव्हां सॼो था बीठा। साहब हिन जो चवण न करेसि, न्याणी जो ख्याल करेसि, वारंट भी ना आएसि, न्याणी नान इज्जत कबो, वरना ने खबर कना चोशन। उन्होंने कयो छा है? अञा नथी माई ॼण तो ख़बर ई न आहे। दादा ने जे घर घिड़ी डॉक्टर सतारा खे ज़ख्मी कयो अथनि। डॉक्टर फिराद कयो आहे, कढनि ॿाहिरि। हू घर में आहिनि ई कोन। ठीकु आहे, दर खोलियां थी। जेकॾहिं हू घर में न थिया त मयारी तव्हां थींदव। ख़ाली असीं घर में औरतूं वेठियूं आहियूं, ॿियो घर में केरु आहे ई कोन। औरतुनि जे बहाने आजा न थींदा। एतिरा जेकर इज़त वारा आहिनि त लिकनि छो था? जंहिं वटि वञो औरतूं छॾियूं भॻा था वञनि। चवेनि त पेश पवनि, न त सुठो न थींदो। अचो करबो साहब। मार का पैन रोज रोज भगा बीठा आहिनि, बस पुॼनि नहीं मितियूं टिपी अचनि। कढो रे भागी छोरी, अञा घर में पैर पातो ना है त ठक पुलिस दर ते बीठी आहे। अञा जल्दी त निभागी ना है, निपटे ना है, ॾाइण ना है। ऐं तो जड़ी का ॾाइण बि निभागी अचे असांजे मथे में लॻी आई। रोज का पुलिसनि सां मुंहुं ॾियूं असीं। क्यों अटकर? घर संभालियो न पुजे ऐं ज़ोर आहे तव्हां ते। अरे तूं मरी वियो आहे छा जो तुंहिंजे घरां तुंहिंजी छोकिरी वठी विया? अरे सर, रात ॾींहुं त माण्हू घर में न हूंदो न। घर में न हुयुसि तॾहिं त ईअं थियो आहे। पोयां डोड़ियो मान पर निकिरी विया। हाणे ॿुधाए त छा कयां? अरे सर, तव्हां रईस ऐं पगदार आहियो, पुछो था त छा कयां? उता कसी आयो छा जे लाइ वेठा आहियो? रुगो असांखे छिड़बू ॾियण जे लाइ? मूंसां थो वातोड़ जी। तव्हां बि इंसाफ़ था कयो रईस। घणा चकर आयो आहियां, तॾहिं बि न सघंदो। ॿी बिरादरी वारो बेवाजिबी कंदो त रईस खे चइबो न, ऐं रईस वरी उल्टो असां ते कड़के, इहो इंसाफ़ न चइबो। हिते त जहान ई उल्टो आहे। ॿुध में वधीक न कुझु जाए त कलियूं कढियां कुतनि खे न जाए। बराबर रईस, आफरीन। तव्हांजो ॾोह न आहे। राज आंडनि जो वाही पघड़ विहारियो आहे त पोइ राज ई लोड़ींदो न, ॿियो केरु? बाप घेड़ो आहियां, निकिल हितां, निकिल। बाबल बदमग़ज़ी तो करे छा? करे तो त ॿुधायांसि। बगन जी सट, बघड़ जो छट। छोकिरी घरां खणी वञसि ऐं ताईं वरी हिते थो अचे। इहा तव्हां जाई किबला दादन बाह खई या वटस आई, या हाणे सागी बाह गुम थने त कटकी अलॻि त शहबाज खान अलॻि तो ललकारे। बाबल रेस आयो, रेस वटी त वारण कबो आहे न किबला। तूं छॾ, पंहिंजी ख़बर ॾे। खेरियता बाबल रुख ते न चढ़िया। तुंहिंजो मुहानरो ॿुधाए थो त रुख चढ़िया, पर तो हेॾां रुख रखियो। गॾु हुयो छा किबला? कमाल था कयो। बगन जे रुख चढ़ंदा न त चिचिरजी वेंदा। बगन जी सट, बघड़ जो छट। हींअर न ख़बर ॿुध में त बघ वांगुरु जंघूं ॿधी अड़ल में उछलाईंदोसि आहे। नादान। कंवल, दुश्मन सजण खोड़, जिन दुनिया सजी सजण हुजी आ त खुदा शैतान खे छूट न छॾे आ। खोड़ शैतान, खोड़ दुश्मन, न रो धीअ, माण्हू खिलंदा। ओ बकत हसन मां न अधो आयो, न काई ख़बर आई आ। सब ठीक थी वेंदो कंवल। हाय हाय, तो खेरो दो ॾिसी मुंहिंजो रूह सफ़ा फरिजी आयो।
बेचारी कंवल रोए रोए हाल विञाए छॾियनि पर शबाना तूं वॾी ज़ालिम आहीं। तुंहिंजो असुल हाँ फाटो आहे जो रोअंदी आहे। मां ज़ालिम आहियां ऐं हीअ वॾी रहम वारी आहे। आहियां रहम वारी। अॼु त धाणो ईअं बि कोन चवंदी। धाणो धणकी आहे। धाणो निधणकी थी वई। छा थियोसि? मूमल खे ज़ोरी खणी विया कसम वारा। हिन बूथीअ जे भाउ में को निमकी कोन्हे जो खेसि मोटाए सघे त धाणो निधणकी थी या न थी। मां बूथी आहियां ऐं तूं वरी मोतबर आहीं। गुम कर शिकिल। मुंहुं ऐं नासून इहे गुम करे छॾिया। घर वेठे आई आहे घटि वधि चवण। टर हितां टर न त इहो मथो न चिथे बसरनि वांगुरु। अलाए कीअं थी मथो अच थी। नच में भोपी मुहांडी त कुल्हे ते चढ़ी वेठी। उछल न ॾिन में त फको करे फिंगू थी वेंदी आहे। हाणो थणकी आहे न थणकी न आहे। मामी रब के मने पचर छॾे वञ। रोक न फुलकारे बसर जड़ी डंडी मां खे। मूं तूं जे करे हिणी बोली त बल्ले थी वई आहे ढूंढण। निकुर गुलहणे न त ॿधी अहिड़ी त मार कढंदी मैं अहिड़ी त कढंदी मैं जो अधो सोराब बि न सुञाणे सघंदी। सुञाणींदो सोराब। मूंखे ॿी बि ॻाल्हि चई आहे सोराब। तोखे उहा चवणी आहे उहा बि करणी आहे तोसां। कान थी ॿुधां टर हितां। धाणो आई न ॿुधाए सोराब तुंहिंजो संग ॾेई छॾियो आहे। मां चवां थी बकवास न कर त इहा ॻिची न उखड़े छॾे। अल्लाह जो कसम तुंहिंजो संग मुआरे मासा त धनु खे थो ॾे। सुभाणे परी धनु धमाल हणी अची बुकी विझी वेंदो ऐं मां निकाह में नचंदी ईंदसि। ऐं मां नचंदे निकाह कराए वेंदसि। कमल कमल वञ या बंदूक त खणी आ त उमिरि जे लाइ जान छॾायां। खणी थी अचां मां। थाणो खे बंदूक हणारो को ॼाओ ई कोन्हे। खणी ॾेखार त थप्पड़ जहिड़ो महत फे। थाणो धणकी आहे नि धणकी न आहे। बीह न बीह त वञे काॾे थी। इहो छड़न सां मूंखे सभु ख़बर आहे रईस। आवाज़ जी सरकार। जेको पुछंदुसि सच सच ॿुधाईंदे? जी बिल्कुलु सरकार। हीरल जी ॻाल्हि सही आहे? ॻाल्हि जी ख़बर पवे सरकार। तोखे चयमि वरी बि न टाई थो। पूरी हवेली में आहे या न? मूंखे तूं रेस जो न्यापो ॾेई वठी आयो आहे। छोकिरी नोरी सुञाणी? न सरकार मां न सुञाणे। कूड़ थो ॻाल्हाए मकार। हीरल तूं माठ में रह। हीरेस हा नवाज़। सरकार तव्हां ॼाणियो था त मां हवेली जो नमक हलाल न करा। ख़बर आहे आहीं। हवेली जा राज ऐं अवाल नौकर खे ॿिए हंधि नथा सुणनि। इन जो मतिलब त मीरल सही आहे। तूं राज रखण थो चाहीं? समझण जी कोशिश कयो सरकार ऐं ॻाल्हि पूरी करण जो। पूरी कर। मां न के नूरीअ खे सुञाणिया ऐं न वरी का छोकिरी हवेलीअ में आहे। तव्हां पाण हलो। तव्हां त हवेली जा मालिक आहियो। मां त नाचीज़ नौकर आहियां सरकार। शहबाज खान जे हवेली वारे पासे मां कीअं हलंदुसि? सरकार मां बि त न वेंदो आहियां। रेस शहबाज खान जे हमले खां पोइ थोरी घणी जात जू चलाए वियुसि पोइ बसि। हीरल हीरेस हिनखे वठी वञी शूट करे छॾे। इते ई तो ठोकियांसि रईस। इतना बाहर खिरकणो तो कयांसि रईस गोलियुनि सां। नवाज़ जिंदगी प्यारी थई या राज? सरकार जिंदगी त प्यारी आहे पर राज त को आहे ई कोन। न मञींदो। इहो आहे न तव्हांजो पंहिंजो जंहिंखे तव्हां पंहिंजो था सम्झो। तोखे मौक़ो ॾियां? मौक़ो त मालूम करे ॿुधाए। रेस जे कुझु हूंदो त ॿुधाए। ठीकु आहे। जे न ॿुधाए वई न त पंहिंजो ख़ैर न सम्झजांइ। ठीकु आहे सरकार। लाणे यो न जो साराई स
मता छोकरी हवेली में न हुजे मीरल इस मूंखे त लॻे थो हवेली में आ। हूंदी त ॿुधाईंदो। न ॿुधाईंदो रईस, न ॿुधाईंदो। गोलियूं काकड़े में ठोके हमेशा जे लाइ ख़ामोश जे दाव में वेड़े छॾजांइसि। नवाज़ जी सरकार। का गड़बड़ त कान थी आहे न? थी आहे सरकार। परवेज़ खान ज़ोर भरियो आहे। वर पंहिंजो आहे, तूं चओ नवाज़। चई त का छोकिरी हवेली में आहे। मूं चयोमांसि सरकार। मूं छो बि आहे परवेज़ ॾे? मीरल ज़ोरीअ वठी वियो सरकार। हा मीरल ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे। ही का गड़बड़ त कोन थी आहे न? न, मूं पहिरियों वधाए छॾियो आहे ऐं पाण खे बि बचायो आहे। बहितर कई। मूं एतमाद वारो माण्हू हवेली हल, मां अचां। जी रे सर। औरत तुंहिंजी डर जे करे परवेज़ जा पर अञा वधीक वधण शुरू थी विया आहिनि। बारे में ई ते वेड़जी वेंदो तॾहिं वांगुरु बाबा साईं। बारो आयो तॾहिं तॾहिं ईंदो जॾहिं हू सभु कुझु करे वेंदो। हमलो अलॻि त हवेली जे मुलाज़िमनि खे वकड़ अलॻि थो चाढ़े। बाबा साईं वस कया आहिनि, दाणो पाणी बि कॾहिं रुकावट थींदो आहे। बाक़ी जल्द ॿुधंदो परवेज़ खान पूरो थी वियो। जल्द ॿुधाओ न त सम्झी थो परवेज़ खान सगार खान खां वधीक सगारो कोन्हे को। उनखे वधीक वक़्तु मिले मां जल्द न परवेज़ जो कद पोखण थो चाहियां। कद पो अञा आरस में आई उथी घुम फिर दिए। आरस न आहे अम्मा। सुती जो पई आई। बस तबियत में ॼण मज़ो न आहे अम्मा। सोचे सोचे वञी अजारा में पवंदी आई। ॿुधंदी त असुली न आहे कंवल। कान थी सोचियां अम्मा। माण्हुनि खे पंहिंजे आंडनि जी तकलीफ़ महसूस न थींदी आहे। इहा बि का ॻाल्हि थी करी। मां आहियां सम्झी न सघंदसि। तोखां का ॻाल्हि गुझी न आहे त पोइ पुछणु बेकार आहे न। इन करे त चवां थी कंवल त सोचणु छॾे। अञा ताईं अहवाल बि त न आयो आहे न मां। सतार जो? हा अची वेंदो दादन, तूं ओसीड़ो छॾे। कंहिंजे लाइ था ओसीड़ो कयो मां? तुंहिंजे लाइ। सतार जी तबियत जो अहवाल ई न मिलियो। अहवाल मोकिलियो मामा। अधो गाबरो पक त न थी न त कीअं आहे? हाणे सही आहे, खतरे खां ॿाहिरि आहे। रब जा लख शुक्राना, अलाह ॼमार ॾींदुसि। अम्मा मानी पुराणे ॾी। कंवल भा लाइ मानी खणी आ। जी अम्मा। अस्सलाम वालेकुम मां साथ फकीर वेहे जा वनी। फकीर वेहे। वाह वाह, अज वाकई मां साथ मिठी जात आ। मां साथ आहे न धनु। धनु सदके सदके सवार सदके। मां साथ अर्ज के मारे छड़ी मां साथ तू हुकुम कर। अर्ज थी चई अर्ज त फकीर निमाणो करे सके तो। तू हुकुम कर त ही फकीर धड़ थिसी का धार करे सके तो। अर्ज है मां साथ भला फकीर वेही जा वनी। वेहे न, वेही बुधे न। ए मां साथ चई त पो बुधाए न। मुखे तंग न कर, माण्हू खिलन था। न ला तंग कंदो मां साथ के चरियो आया छा? ये जन हर हर भगो बिठोई ये तंग करना है न। इहो री तंग करना दम दीदार लाइ अचण इहो को तंग मां साथ वजाए छॾी मां साथ।
तू हलई छा जो वजाए छे जो मैं दुली समझ पर इंद तो जरूर मां साथ दिला तो सा मां चाहिए उठ तो ओझ न फाड़े ताजी सलाह भी न उठ से हाने भला पे हां इज्जत सा गुम थी फकीर हूं बेइज्जत वारो भला बुधाए त फकीर इज्जत सा वेही जा वनी बेइज्जती सा फकीर बुलाडो गुम कंदो सुराब न वठ नालो मुंहिंजो त निंड न ॾेई छॾियां निंड न मौत जिस मौत त मुड़े नास पितो मोरे निकरंदो बेजार करन उम्र ला जान छुटी पे जज़ा मां बेजार करे मारियो थस थाणो थणकिया नि धणकी ना है मां साथ सुराब को 100 भेरा ही फकीर भलो तई हा असली खट्टो मिठो डाडू तई फकीर वेही जा वनी तो मुखे सफ़ा भाड़ियो समझो अचे थी गोली होश कर सराब होश कर विचले ना खून नीचे में अल्लाह रे सफा साहब कढी छजोई बानी दे जा सफा फकीर वने तो निकल निकल बाहर लाश ने ढूंढ लगो थले दे पियो जई समझाए थक जी पियो याद मुड़े ही न तो हां तो जो लाश लाल वाह में लुढ़ंदो इन्हीं डॉक्टर सतार जी हयाती जो खातो ही बंद करणो आ अस्पताल में मोटंदो वने कब्रिस्तान पहुंचंदो वने थींदो केरा यो डॉक्टर सतार अस्पताल खां सिधो सामीअ में सहेड़े मर्द सिधो विढ़ंदा आहिनि सन किथे किथे ईअं बि करणो पवंदो आहे ज़फ़र संदसि ज़िंदगी जो ॾीओ गुल करणो आहे न त पोइ ईअं ई कजे हिन में मुड़ुस ऐं भाड़ियाइप जी कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधाए कुत्ते बाली छाती छाणी कबस नहीं सन बेहतर न में आ इत्ते अचे पोइ बोलाए वठजेस मुंहिंजो चवण वठो मां अस्पताल वञी करे थो चांस बंदोबस्त हिते या अस्पताल मामलो तो सागो ही असां ते ईंदो न पोइ लिकी वार छो कई मामले अचण जी परवाह न आहे ज़फ़र लिकी वार करण वारी ॻाल्हि ईसन जी मूंखे पसंदि न आहे कॾहिं कॾहिं हिन ईसन जो बि चयो मञीदा कयो ठीक आहे ईसन पर नाकाम न थी जाए नाकामी महणो आ नाकामी ईसन महणे जहिड़ो कमु करे नामुमकिन आहे ये तो हरणी भी न ठहंदी आहे पर हरणीअ खे बि रीस थी सघे थी तो सां माण्हू बि अजीब आहे जिते सुख मिलण जूं विशाल उम्मीदूं हुजनि उत वञण जे बजाए वीरानियुनि ॾांहुं डोड़ंदो आहे ऐं जॾहिं वीरानियुनि जी रुञ में उञ मंझां डोड़ंदो आहे न तॾहिं खेसि अहसास बि न हूंदो आहे त संदसि जिंदगी दाव ते लॻल आहे रेस माण्हू बि अजीब आहे चाहींदो आहे त सभु आसूं हसरतूं ख़्वाहिशूं ऐं उम्मीदूं पूरियूं थियनि पर ईअं थींदो न आहे ख़्वाहिशूं पूरियूं करण माण्हूअ जे वस में हुजे बि ऐं न करे उन में का हिकमत अमली वो राज़ वो सबब आहे समझदार माण्हू इशारनि वारा अखर बि पढ़ी वेंदो आहे महलात ते झूपड़ीअ खे बि कोई फ़ोकियत ॾींदो आहे अॼु छा नथो विकिरो थिए पर के अहिड़ा बि मिलंदई रेस जेको साह सरी रखे सत पत ते घोरे छॾींदा आहिनि लॻे थो त मूंखे कयल वाइदो टोड़णो पवंदो त जीअं तोखे सम्झाए सघां त अघ खां बग़ैर बि कई शयूं हथनि मां हलियूं वेंदियूं आहिनि ऐं जॾहिं न उहे शयूं हलियूं वेंदियूं आहिनि त हथ मलण ई पछताव खां पोइ बि उहे मोटी न आहिनि सघंदियूं रेस जेको न लिखियल आहे सो डरणो नाहे ऐं जेको लिखियल न हूंदो आहे सो थियणो ई नाहे
मूं ॿियनि घर भातियुनि खे फोन करे कराची में रहण जे लाइ चयो आहे ऐं हित सिर्फ़ ऐं सिर्फ़ तूं मां हूंदासीं। रेस चओ जे न ज़बरदस्ती थी त हवेलीअ जी दीवारनि में ॾार पइजी सघनि था ऐं उन्हनि वीरनि मां कोई जाती पाए सघे थो। ॾार विझण ऐं छाती पाइण वारे जी हस्ती न रहंदी। रोज़ तो बेरे